अरे पटेल कीन आयो का? ए न ए ओ कीन आयो। ए निभागा तो चयो तो पटेल के कोठे तो अचा। ए ओ जेका तो सी गाल सुनाया ए ओ मुंह सी खबर चार की। अरे वो सुनाई कौन तो सुना सुना। ए सेठे ए ये समझ ए तो वारो कम थियो। ए सही बियो चलिया मुखे पतराई बियो। ए सेठे ए को तो के ए मोजी गाल ते इतबार कीनी। अरे चंगो चंगो हाणे कावड़ जुम्मा सुनाए त पटेल कुयाड़ो जो। ए पटेल चियो त हाणे सेठ वारो कम करे ए पोइ सुख जो साह खणदुस। सचे सचे ए हलासू ए ये जी ए गुरुड़ा यार किथों तो हाँ वटस वञा। ए तो वञी गुजारो कंदे को वञण मंझ को दो है का? ये पटेल जे खूंचे मंझ संग कीने पियो आए ए जो तो अविंदे ओ तो कढी दींदो। ए पर गुरुड़ा मोहजी ए सेठे ए ई कम में थोड़ी देर थींदी आए ए पर एक कम जरूर थींदई। ए सरा अॼु त मुंहिंजी दिलि ठारे छॾी है। सदके सदके है मुंहिंजी जानल तो अजे करे एडी तकलीफ़ पियो करे ए गुलूड़ा तू आही पहरे नंबर जो निभागो पर यार दिल में मकज ए तू मोहजो नौकर गट जिगरी यार चाहे काड़िया गड़जी पियूं। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।